नाज़रीन बुलेटिन में वाक़ई बलिका चौथा सबका पहिरीं वाक़िया आगे कंदासीं। न्यासी सरकार मुल्की तारीख़ में पहिरीं भेरे पेट्रोल 160 रुपया फी लीटर करे छॾियो। महांगाई जे सिठल अवाम जो वायु बता थी वियो। महांगाई सिठल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पारां ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासरेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई आहे। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻेई माण्हू महांगाई सबबि बदहाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे। न्यासी सरकार मुल्की तारीख़ में पहिरीं भेरे पेट्रोल 160 रुपया फी लीटर करे छॾियो। महांगाई जे सिठल अवाम जो वायु बताल थी वियो। महांगाई सिठल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पारां ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासरेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई। पगारदार माण्हू जो चवणु आहे त अॻेई माण्हू महांगाई सबबि बदहाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे। महांगाई सिठल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पारां ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो कयो पियो वञे। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासरेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई आहे। न्यासी सरकार मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो पेट्रोल 160 रुपया फी लीटर करे छॾियो आहे। कराची में तफ़सील वाल कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी खां। जी अब्दुल्ला आगाह कजो। तब्दीली सरकार आवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो आहे। इन हवाले सां आवाम जो छा चवणु आहे? बिल्कुल तब्दीली सरकार एक भेरो ॿीहर महांगाई जी मारियल अवाम मथां पेट्रोल बम गिराईंदे पेट्रोल में अघ जेको वधाए छॾिया आहिनि। जेको आहे हिकदमि 12 रुपया 3 पैसा जेको आहे पेट्रोल जी क़ीमत में वाध करण सबबि कराची जे शहरी सिर्फ़ परेशान आहे। पूरे मुल्क जी जेको अवाम आहे उहो जेको आहे इमरान ख़ान जी हुकूमत खां तंग थी करे जेको आहे रोडनि ते निकिरण लाइ पिणु तयार थी विया। जॾहिं त जेको आहे अवाम जो चवणु आहे त हिन वक़्तु जेके वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजा वाइदा कया हुआ त को बि ग़रीब न रहंदो, उनजी उहा साज़िश बरक़रार आहे। जॾहिं त हाणे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध करे अवाम मथां जेको आहे ॾमर जेको आहे नावल खे पंहिंजे हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत जेके गैस जी लोड शेडिंग बिजली जी जेको आहे लोड शेडिंग समेत बिजली जी यूनिट में वाध आहे। उन खां पोइ पेट्रोल मर्द में वाध कई वई आहे। अहिड़ियुनि हरकतुनि खां पोइ जेको आहे अवाम जेको आहे इमरान ख़ान खे न सिर्फ़ु बदो ॾेई रहिया आहिनि पर इहे पिणु चई रहिया आहिनि फेसबुक ते ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते त जेकी या ख़ुदाया ही इमरान खे पंहिंजी तरफ़ घुराए छॾियो। अहिड़ा मुख़्तलिफ़ जेको आहे जुमिला आहिनि जेको आहे सोशल मीडिया समेत हर आवाम ऐं हर शहरी जे मुंहं ते आहिनि, वास्ते आहिनि, ज़ुबान ते आहिनि। जेको आहे हिन वक़्तु कराची जे शहरनि पर रद्दमल लिखाई नथियो आहे त जेको पेट्रोल महांगो करण ते जेके इमरान ख़ान जी हुकूमत आहे उहा हिन ते वञणु घुरिजे ऐं हुन सां गॾोगॾु जेकी 27 फेबरवरी ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन जी तरफ़ ते जेकी रैली निकिरी अथई ख़ासि तौर ते सॼो आवाम जेको आहे हुन पेट्रोल जी महांगाई जे करे हुन सां गॾु जेको आहे पीपुल्स पार्टी खां निकिरंदा ऐं हुननि जो चवणु आहे पीपुल्स पार्टी जी हुकूमत में जेको आहे कॾहिं हेॾी महांगी न थी जेको पेट्रोल तारीख़ में जेको आहे हेॾो महांगो थियो आहे। जेको वफ़ाक़ी हुकूमत इमरान ख़ान जी हुकूमत कयो आहे। 160 रुपया पेट्रोल कराची में हली रहियो आहे। जेको हुन सां गॾोगॾु कराची जा ॿियनि जेके इलाइक़नि शहर आहिनि उन्हनि में पिणु जेको आहे 161 ऐं 62 रुपए पेट्रोल जा फी लीटर हली रहियो आहे। जंहिंखां पोइ जेके ख़ासि तौर ते रिक्शा आहिनि हुन सां गॾु सुज़ुकी ड्राइवर आहिनि ऐं जेके उहे मुंहिंजो चवणु आहे त जेको आहे सॼे ॾींहं में कमाई जेकी थींदी आहे उहा पेट्रोल में पूरी थींदी। उन खां पोइ जेको आहे आवाम जेको आहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। जॾहिं त जेको आहे ही वफ़ाक़ी हुकूमत जेसिताईं रहंदी तेसिताईं जेको आहे आवाम मथां ॾमर नज़र थींदो रहंदो। हिननि जो चवणु आहे त जेके जेसिताईं वफ़ाक़ी हुकूमत न वेंदी तेसिताईं पाकिस्तान जे आवाम मथां अहिड़ा ॾमर थी रहंदा।
मेहरबानी अब्दुल्ला आगा करण चलाए। जी नाज़रीन वाक़िया आगा कई पिया न्यासी सरकार मुल्की तारीख़ में पहिरीं भेरे पेट्रोल 160 रुपया फी लीटर करे छॾियो। महांगाई जे सिटियल अवाम जो वायूं बता थी वियूं। महांगाई सिटियल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासरेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻई माण्हू महांगाई सबबि बदहाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे। न्यासी सरकार मुल्की तारीख़ में पहिरीं भेरे पेट्रोल 160 रुपया फी लीटर करे छॾियो। महांगाई जे सिटियल अवाम जो वायूं बता थी वियूं। महांगाई सिटियल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासरेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई आहे। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻई माण्हू महांगाई सबबि बदहाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे। महांगाई सिटियल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासरेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻई माण्हू महांगाई सबबि बदहाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे। न्यासी सरकार मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो पेट्रोल 160 रुपया फी लीटर करे छॾियो। महांगाई जे सिटियल अवाम जो वायूं बता थी वियूं। महांगाई सिटियल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ जहांगीर सेठो खां। जी जहांगीर आगाह कजो। जी बिल्कुल पूरे मुल्क जो आहे जीअं जेको आहे वज़ीर आज़म कल समरी वई उन खां पोइ 12 रुपया 3 पैसा जेको पेट्रोल में इज़ाफ़ो थी वियो आहे त हमेशह इहो ॿुधण में ईंदो हो त हिन वक़्तु अवाम जे मथां हुकूमत जेको आहे सो पेट्रोल बंदि करायो। पर हींअर इहो महसूस थी रहियो आहे त पेट्रोल बंदि सां गॾोगॾु अवाम खे जेका आहे पीली बि जेका आहे ॾेखारी वई आहे। अवाम में शदीद गुस्सो जेको आहे सो शदीद लहर ॾिसण अचे थी। राति खां वठी जीअं ऐलान थियो उन खां पोइ माण्हुनि में तमामु घणो गुस्सो अची वियो आहे ऐं माण्हू तमामु सख़्तु परेशान थी विया आहिनि। सभिनी चवणो आहे त न्याज़ी हुकूमत जीअं जीअं ॾींहं गुज़रंदा वञनि पिया तीअं तीअं अवाम खां जीअण जो हक़ जेको आहे सो खसे रही आहे। पेट्रोल में एतिरो शदीद इज़ाफ़ो मुल्की तारीख़ में पहिरियों दफ़ा ॾिसण में आयो आहे छो जो पेट्रोल जी सिर्फ़ु अघु पेट्रोल जे वधण सां आम वाहित जी शयुनि में तमामु घणी जेका आहे तेज़ी अची वेंदी। हुननि जा अघ वधी वेंदी जंहिंजे करे ग़रीब माण्हू तमामु घणा जेके आहिनि से परेशानी जे वर चढ़ी वेंदा विया। सभिनी हैदराबाद वासियुनि जेको आहे हुकूमत खां मुतालबो कयो आहे त महिरबानी करे असांखे रहम कयो वञे ऐं ख़ासि तौर ते मुस्तवत ग़रीब तबिके जे मथां रहम कयो वञे त जीअं असीं पंहिंजी ज़िंदगी आसान सां गुज़ारे सघूं। पेट्रोल में दुनिया पूरीअ में जेको आहे हिन वक़्तु पेट्रोल जा अघ घटिया आहिनि ऐं पर पाकिस्तान भारत मुल्क ते जेको एॾी वॾी जेको आहे अघ पेट्रोल जा वधाया विया आहिनि। जी मेहरबानी जहांगीर आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन जहांगीर सेठो असांखे हैदराबाद में आगाह करे रहियो हो। न्याज़ी सरकार मुल्की तारीख़ में पहिरीं भेरे पेट्रोल 160 रुपया फी लीटर करे छॾियो आहे। महांगाई जे सिटियल अवाम जो वायूं बता थी वियूं। महांगाई सिटियल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासरेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻई माण्हू महांगाई सबबि बदहाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे।
इन हवाले से अवाम पारा शदीद कावड़ जो इज़हार कयो पियो वञे। अवां खे आगाह कई पिया महांगाई सिठियल अवाम पारा वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत के पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफाकी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महंगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गैस रेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई आहे। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻई माण्हू महांगाई सबबि वधारी जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे। महंगाई सिठियल अवाम पारा वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत के पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गैस रेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई आहे। मीरपुर खास में तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ फज़ल शरका जी फज़ल आगाह कजो अवाम पारा शदीद कावड़ जो इज़हार कयो पियो वञे। जी तव्हांखे ॿुधाईंदो त जीअं त जेको आहे आम वायदे जी शयुनि में त जेको आहे अची मुसलसल वाध अची रहिया पर पेट्रोल मुसलसल वाध अचण खां पोइ जेको आवाम सख़्त परेशानी जो शिकार आहे। मीरपुर साहिब जी आवाम खां अहिड़ो मुतालबो वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जेको पेट्रोल जे अघनि में कमी आंदी वञे त जीअं आम वायदे जी शयुनि में जेको कमी अची सघे। पर जॾहिं 12 रुपया कुझु पैसा जॾहिं जेको लीटर ते फी लीटर ते जेको वाध आंदी वई आहे उहो जेको महांगी तरीन जेको आहे सो महांगाई में शुमार थिए थो। जॾहिं हिते आवाम जी चीखूं निकिरी वञे हिते आवाम पिणु अहिड़ो मुतालबो कयो आहे। हिते आवाम जेको आहे रोडनि ते बि निकिती आहे ऐं हिते एहतिजाज कया था वञनि त जेको आहे वफ़ाक़ी सरकार जेको आहे आवाम दुश्मन सरकार आहे जंहिं जेको आवाम जो जेको आहे खून चूसे रही आहे जेको आहे रत चूसे रही आहे। आवाम जेको आहे आवाम सां मुसलसल जेके ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ अहिड़ो मुतालबो कयो आहे त उहो फौरी तौर इस्तीफ़ा ॾेई जेको आहे सो वञी ऐं त जीअं इस्तीफ़ा ॾींदो त जीअं आवाम सुख सां करे। जी मेहरबानी फज़ल शहर तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन मीरपुर खास मां फज़ल शहर असांखे आगाह करे रहियो हो। न्याज़ी सरकार मुल्की तारीख़ में पहिरीं भेरे पेट्रोल 160 रुपया फी लीटर करे छॾियो। महांगाई जी सिठियल आवाम जो वायु बताल थी वियो। महांगाई सिठियल आवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महंगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गैस रेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻई माण्हू महांगाई सबबि वधाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे। महंगाई सिठियल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत के पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महंगो करे छॾियो। पेट्रोल जो फी लीटर 159 रुपया 85 पैसा फी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गैस रेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फी लीटर वाध कई वई आहे। सखर मां तफ़सील मालूम कंदासीं। मोड़ो महर खां जी मोड़ो आगाह कजो त मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो पेट्रोल एतिरो महांगो कयो वियो आहे। आवाम पारां छा पियो चयो वञे। जी बिल्कुल वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां पेट्रोल जे जेके अघनि में महांगाई जे बुलंद तरीन जेका सतह ते अघ वधाया विया आहिनि उनखे सखर जे अवाम बि जेको आहे रद्द करे छॾियो आहे ऐं अवाम जे तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत जे पेट्रोल वारा अघ जेके वधाइण वारे फ़ैसिले खे अवाम दुश्मन करार ॾींदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे इमरान नियाज़ी जॾहिं खां मुल्क जी जेके आहिनि वागूं संभालियूं आहिनि उन ॾींहं खां वठी मुल्क में जेको आहे महांगाई जो तूफ़ान जेको आहे उहो बर्पा करे छॾियो आहे। आम वाहपे जूं शयूं जेके आहिनि उन्हनि जो बि जेको आहिनि अघ वधाया विया आहिनि। पेट्रोल जूं क़ीमतूं जेके आहिनि गुज़िरियल जेके हुकूमतूं हुयूं उन्हनि में अघ जेके आहिनि घटि हुआ पर जॾहिं खां इमरान हुकूमत संभाली आहे उन खां पोइ जेको आहे
हर शइ जेका आहे महांगाई थी वई आहे। अवाम खां जीअण जो जेको हक़ आहे उहो खसे पियो वञे। सखर जे अवाम जेको आहे हिकु वफ़ाक़ी हुकूमत जी तरफ़ां पेट्रोल जे अघनि वारे फ़ैसिले खे रद्द कंदे मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते जेके अघ वधाया विया आहिनि उहे जेके आहिनि घटाया वञनि ऐं जेको फ़ैसिलो आहे उहो वापसि वरितो वञे। अवाम दुश्मन हुकूमत खे जेको आहे घर भेड़ो कयो वञे। हिन हुकूमत मां जेका आहे अवाम जी जान जेका आहे उहा आजी कराई वञे। जी मेहरबानी मोरडो महर तफ़सील ॾियण जे लाइ। नासिम मोरडो महर असांखे सखर मां आगाह करे रहियो हो। अवां खे आगाह कई पिया न्यासी सरकार मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो पेट्रोल 160 रुपया फ़ी लीटर करे छॾियो आहे। अवां खे आगाह कयो त महांगाई सिठल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फ़ी लीटर 159 रुपया 85 पैसा फ़ी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासलेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फ़ी लीटर वाध कई वई आहे। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻई माण्हू महांगाई सबबि बदहाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे। आवाम पारां शदीद कावड़ जो हिन महिल इज़हार कयो पियो वञे। अवां खे आगाह कई पिया न्यासी सरकार मुल्की तारीख़ में पहिरीं भेरे पेट्रोल 160 रुपया फ़ी लीटर महांगो करे छॾियो आहे। महांगाई सिठल अवाम पारां वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पाराता ॾींदे पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल 12 रुपया 3 पैसा महांगो करे छॾियो। पेट्रोल जो फ़ी लीटर 159 रुपया 85 पैसा फ़ी लीटर विकिरो। डीज़ल 9 रुपया 53 पैसा ऐं गासलेट जे अघनि में 10 रुपया 8 पैसा फ़ी लीटर वाध कई वई। पगारदार माण्हुनि जो चवणु आहे त अॻई माण्हू महांगाई सबबि बदहाली जो शिकार आहिनि। गुज़ारो ॾुखियो थी वियो आहे।